You are watching 4 PM Bulletin. बेतमादी रिथ जो वास्तो सियासत सां आहे। सुप्रीम कोर्ट बेतमादी ऐं सियासी मामलनि में मुदाख़लत न कंदी। बेतमादी रिथ ते अमल आइन ऐं कानून पटांदड़ थियणु घुरिजे। उमीद त समूरियूं पार्टी सब्र जो मुज़ाहिरो कंदियूं। सुप्रीम कोर्ट इम्कानी टकराव रोकण जे लाइ दरख़्वास्त ते समूरियुनि सियासी पार्टीज़ खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त काल्ह अहिड़ो वाक़ियो ॾिठो जेको इज़हार जी आज़ादीअ वारे हक़ ख़िलाफ़ आहे। जेको कुझु थिए पियो असांखे उन सां मतिलबु न आहे। हिते आइन जी अमलदारी जे लाइ वेठा आहियूं। छा पब्लिक प्रॉपर्टी ते हलां बि ज़मानत जोॻो ॾोहो आहे? सियासी अमल आइन ऐं कानून तहत थियणु घुरिजे। पब्लिक प्रॉपर्टीज़ ऐं क़ौमी इदारनि खे धमकियूं मिलियूं। मेंबर्स ऐं इदारनि खे आइन पटांदड़ तहफ़ुज़ मिलणु घुरिजे। इस्लामाबाद पुलिस खां सिंध हाउस ते हमले बाबति रिपोर्ट तलब। कारकुननि खे हिदायत कयो त ॿीहर सिंध हाउस जहिड़ा वाक़िया पेश न अचनि। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध हाउस ते हमले बाबति अदालती ख़दशनि खां आगाह करे छॾियो। अटॉर्नी जनरल तरफ़ां वज़ीर आज़म खे सुप्रीम कोर्ट में थियल ॿुधणीअ बाबति ब्रीफिंग। मुलाक़ात में वज़ीर आज़म चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। कुझु माण्हुनि खे ग़लतीअ जो अहसासु थियो आहे। उहे असां सां राब्ते में आहिनि। वोटर्स पंहिंजे मेंबर्स खे पुछाणे जो हक़ रखनि था। ज़मीर फ़रोशनि खे शोकाज़ नोटिस जारी करण सां गॾु तौबह जो दर खुलियल रखियो अथऊं। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर ऐं फवाद चौधरी जूं वज़ीर आज़म जी सदारत हेठि सियासी कमेटी जे इजलास बाद ॻाल्हियूं। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त ईंदड़ 24 कलाकनि में इत्तेहादनि जो फ़ैसिलो अची वेंदो। उमीद त इमरान ख़ान जो साथ ॾींदा। चाहियूं था त क़ौमी असम्बली जो इजलास जल्द तलब थिए ऐं बेतमादी जो मामिलो अंजाम ते पहुची वञे। आर्टिकल 63A जी तशरीह जे लाइ रेफरेंस अॼु ई फाइनल करण जो फ़ैसिलो। PTI सरकार जो बेतमादी रिथ में अपोजिशन जो साथ ॾींदड़ मेंबर्स ख़िलाफ़ एक्शन। वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ बाद 14 बाग़ी मेंबर्स खे शोकाज़ नोटिस जारी। नोटिस में चयो वियो आहे त बाग़ी मेंबर्स 7 ॾींहनि में गैर मशरूत माफ़ी वठी पार्टीअ में वापसि अचनि। ॿी सूरत में आर्टिकल 63A तहत कार्रवाई कई वेंदी। नोटिस जारी थियल मेंबर्स में नूर आलम, राजा रियाज़, अफ़ज़ल अहमद हुसैन ड्रेहड़, कासिम नून, अब्दुल गफ़ार वटू ऐं मखदूम बासित शामिल। आमिर तलाल गोपांग, ख्वाजा शिराज, रियाज़ मज़ारी, रमेश कुमार, वजीहा कमर ऐं नुज़हत पठान खे बि नोटिस जारी। इस्लामाबाद में शहबाज शरीफ जी रिहाइशगाह ते गॾियल अपोजिशन जो अहम इजलास जारी। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, फज़लुर रहमान, अख्तर मेंगल ऐं ॿिया अपोजिशन अॻवान शरीक। बेतमादी रिथ इस्लामाबाद में जलसे ऐं सिंध हाउस ते हमले बाद लाहे अमल जोड़ण ते सलाह मशवरा। अपोजिशन ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो करे वरितो। शहबाज शरीफ सिंध हाउस ते हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त अहिड़ा हमला मुल्क खे घरू ॿेड़ में धिकण जी साज़िश आहिनि। हुक्मरान लाक़ानूनियत खां पासो कनि। कंहिं बि अॻवान ऐं सरकारी इमारत खे नुक़सानु थियो त हिसाब वरितो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि ख़िलाफ़ सिंध हाउस ते हमले जो केस दाख़िल कयो वञे। सिंध हाउस जी इंतिज़ामिया ऐं पीपल्स पार्टी अॻवान कादिर मंदोखेल इस्लामाबाद जे सेक्रेटेरिएट थाणे ते दरख़्वास्त जमा कराए छॾी। कादिर मंदोखेल सरकार जी मुदयत में दाख़िल FIR खे रद्द कंदे उन जी कॉपी फाड़े छॾी। कादिर मंदोखेल चयो आहे त SHO पहिरीं दरख़्वास्त वठण खां इनकार कयो। मीडिया घुराइण जी धमकी खां पोइ दरख़्वास्त वरिती वई। केस लाइ सेशन कोर्ट में बि दरख़्वास्त दाख़िल कई अथऊं। हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट सां बि राब्ते जो ऐलान। लगातार नाकामियुनि बावजूद वफ़ाक़ी वज़ीरनि जूं तरीन ग्रुप खे परचाइण जूं कोशिशूं जारी। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ऐं फवाद चौधरी जा जहांगीर तरीन ग्रुप जे अॻवान ओन चौधरी सां फ़ोन ते राब्ता। बेतमादी में वज़ीर आज़म जो साथ ॾियण जी अपील। ओन चौधरी चयो आहे त परवेज़ खटक खेनि चयो त अहम फ़ैसिला फ़िलहाल न कयो, जल्द अहम अॻ भराई खां आगाह कंदासीं। तरीन ग्रुप खे फौरी इंतहाई कदम न खणण जी बि अपील।
नेपरा बिजली 5 रुपया सस्ती करण वारे वज़ीर आज़म जे पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ़ैसिलो के इलेक्ट्रिक सूदो सॼे मुल्क में बिजली विरछ कंदड़ कंपनीज़ ते लागू थींदो। 106 अरब रुपयनि जे पैकेज तहत मार्च, अप्रैल, मई ऐं जून जे बिल्स में रिलीफ ॾिनो वेंदो। हैदराबाद में कांगो वायरस जो पहिरियों केस ज़ाहिर थियण बाद सिहत खाते जी इख़्तियारनि में थरथलो। DHO हैदराबाद चयो आहे त नूरानी बस्ती में माल जे वापारी खे कांगो वायरस जी तस्दीक थी आहे। कांगो वायरस जे मुतासिर खे इंडस अस्पताल में दाख़िल कयो अथऊं। संदसि घर में स्प्रे बाद घर भातियुनि जा नमूना वरिता विया आहिनि। कांगो वायरस जानवरनि खे लॻंदड़ चिचड़नि मां फैलिजे थो। मीरपुर बुरड़ो भरिसां ख़ौफ़नाक बाहि लॻण जे नतीजे में 30 खां वधीक कखावां घर सड़ी विया। हिकु औरत ज़ख़्मी। इतला बावजूदि इंतिज़ामिया फायर ब्रिगेड गाॾी न उमाणी। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल करे वरितो। बाहि सबबि घरनि में रखियल अनाज ऐं बिस्तरनि सूधो ॿियो सामान सड़ी रख। मुतासिर कुटुंब बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल। डिघड़ी भरिसां ॻोठ अब्दुल हमीद ख़ैर में परिणियल नारी कारो पथर पी ख़ुदकुशी करे छॾी। वारिसनि जो चवणु आहे त मूमल मेघवाड़ घरू परेशाननि खां तंग थी इंतिहाई क़दम खयो। भिटशाह भरिसां नारी शादीअ जे 5 महीननि बाद फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। वारिसनि तरफ़ां आपघात जा कारण घरू अणबणत करार। इलाइक़े में चोॿोल आहिनि त नारी खे पेकनि ॾांहुं वञण जी इजाज़त न ॾिनी वई, जंहिं सबबि हुन इंतिहाई क़दम खयो। छाछरो भरिसां परिणियल नारी पांचू भील जो लाश खूह मां हथे। पुलिस जो चवणु आहे त नारी घरू झेड़े बाद कावड़ जी खूह में टपो ॾिनो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार धार रोड हादसनि जे नतीजे में 2 भाइरनि ऐं 1 ॿारीअ सूधो 5 ॼणा अजुल जो शिकार। मलीर में गुलशन हदीद वेझो ट्रॉलर जे टकर में मोटरसाइकिल सवार भाइर अवेस ऐं हसनैन फौत। जुडो बाईपास ते रिक्शा जो मोटरसाइकिल खे टक्कर। 4 सालनि जी भागुली भील फौत। सन लॻ टायर ब्रस्ट थियण सबबि कार कल्टी थियण जे नतीजे में नौजवान नौमान अजुल जो शिकार। सकरन भरिसां ट्रैक्टर ऐं ट्रॉलर में टकर सबबि शौकत खोसो फौत। ऐं दादू में तलाक वठंदड़ जोड़नि खे ॿारनि सां मिलाइण जे लाइ साराह जोॻो क़दम। सेशन जज दादू जी हिदायत ते तलाक वठंदड़ जोड़नि जे ॿारनि जे लाइ पाक क़ाइमु। पाक में तलाक वठंदड़ जोड़नि खे ॿारनि सां मुलाक़ात कराई पई वञे। पुलिस अहलकार बि ॿारनि जी दिलि विंदराइण जे लाइ खाधे पीते जूं शयूं रांदीका तोहफ़े तौरु ॾियनि था।